भिटशा ख़बर ॾींदा हलो त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट मटियारी सां लाॻापियल भिटशा जे यूनियन मेंबरनि ऐं हमख्याल सहाफ़ी दोस्तनि जो हिकु अहम इजलास थी गुज़रियो, जंहिं में 9 मार्च ते थींदड़ HU जे यूनिट मटियारी जी हलफ़ बरदारी तक़रीब जे तयारियुनि बाबति अहम सलाह मशवरा करे सभिनी मेंबर दोस्तनि खे एतमाद में वरितो वियो। गॾिजी प्रोग्राम खे कामयाब बणाइण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। उन मौक़े ते यूनिट मटियारी जे सदर रजब बोज़दार चयो त असां सभिनी सहाफ़ी बिरादरी खे हिक ई प्लेटफॉर्म ते गॾिजी हिक ई सफ़ में कम करणो पवंदो। 9 मार्च ते रथियल इजलास में यूनिट मटियारी जे तमाम कामयाब उहिदेदारनि जी हलफ़ बरदारी तक़रीब सां गॾु 9 मेंबरनि खे कार्ड बि जारी कया वेंदा, जंहिं में ज़िले मटियारी जे तमाम प्रेस क्लबनि जे मेंबर सहाफ़ी दोस्तनि खे दावत पिण ॾिनी वई है। इजलास में यूनिट मटियारी जे सदर रजब बोज़दार, नौशाद बुगियो, अली कासिम पलाल, सजाद मेमून, इरशाद बुगियो समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। अस्सलाम वालेकुम जी, मैं तांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।